नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त भारतीय अगराई खे मुंह तोड़ जवाब ॾियण खे 1 साल मुकमल थियण जी मुनासिबत सां वज़ीर आज़म हाउस में ख़सूसी तक़रीब मुनक़द कई वई है, जंहिं में वज़ीर आज़म इमरान ख़ान बि शरीक थियो। तक़रीब खे ख़िताब कंदे परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो त 26 फरवरी 2019 ते भारत जारहाणो क़दम खणी 27 फरवरी ते पाकिस्तान भारत खे अगराई जो मुसल जवाब ॾिनो। असांजो पैगाम हो त भारत कंहिं बि अगराई जो न सोचे। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो त पाकिस्तान अफगानिस्तान जे अमन जे तावन कंदो रहियो आहे। 29 अप्रैल ते दोहा में अफगान अमन मुआहिदे ते सयूं थी रहियूं आहिनि। हिन सवाल कयो आहे त कंहिं गॾियल ॻाल्हियुनि जो अमल मुअतल कयो आहे। गॾियल क़ौमनि जी सेक्रेटरी जनरल चयो आहे त कश्मीर मसइलो आलमी सतह ते तस्लीम थियल तकरार आहे। परॾेही वज़ीर चयो त पाकिस्तान सभिनी पाड़ेसरनि सां अमन जो ख़्वाहिशमंद आहे। भारत वारियल कश्मीर में भारत जा 5 अगस्त 2019 ते खयल क़दम गैर क़ानूनी आहिनि। वारियल कश्मीर में 9 लख भारतीय फ़ौज मुक़ररु कया विया आहिनि। माण्हुनि खे घेरियो वियो आहे। भारत नाकाम आहे ऐं नाकाम थींदो रहंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।